तुझी वफादारी जी मुझे उन डी खबर पेजी वही हुई। जे डी मुझी शादी में 500 रुपया लिखाए सजो गोठ वठी जेका तू मुझी भींग करे वियो वे। आखिर में घेगियूं बिन घोट पाण धोतियूं इन घोट पाण धोतियूं। दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है। अजीब जानी मूंखे बैलेंस तो मोकिलियो यार। अरे जानी ये नंढियूं कुर्बानियूं मां न आहियां ॾींदो। सिर घुर त सिर ॾेई छॾिया। अजीब बेशरम ऐं बेगर्त माण्हू कहिड़ा हूंदा आहिनि जेके औदारा पैसा वठी वापस न ॾींदा। हेलो यार 6 महीना थी विया आहिनि तो मुंहिंजा पैसा उधार अञा कोन ॾिना आहिनि। कंहिंमें एतिरो दम ई न आहे जो असांजी दोस्तीअ खे मिटाए सघे। कंहिंमें एतिरो दम ई न आहे जो असांजी दोस्तीअ खे मिटाए सघे। 2 ॾींहंनि खां पोइ मां पाणे थो हथ कढण पिनाए छॾियाऊं। को पसंदि अची वञे त ॿियनि खां न पुछजां त ही माण्हू कीअं आहे, छो त मोहबत में घेर जी राय वठण हराम आहे। तोतो मिर्च खाई बि मिठो ॻाल्हाईंदो आहे। ए इंसान तोखे छा थियो? 110 रुपए किले वारी खंडु खाई बि कड़ो थो ॻाल्हाई। मानी नथी वणे यार। सेम इश्को छोरी असी लगी हो पर यार मानी नथा खायो सगो यार। हाँ। कुरान छॾे ॾिनी हिकिड़ो लोलो काढी बि वापसि करे छॾी यार। सही आहे। छोरी किथे जी ओए पनियल हालो फूटी। हा हो यार नथी वणा झुक। छोरी छो थी चए सेठी मानी खा मुंहिंजो मानी तो सवा मां वणे ई न ॾिए त नथी नको मानी क़ीमती शयूं हमेशा अकेलियूं हूंदियूं आहिनि। क़ीमती शयूं हमेशा अकेलियूं हूंदियूं आहिनि जीअं सिज चंड ऐं असां।